नाज़रीन, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते अॼु जेका एकता ईद आहे, कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे जे सिरे हेठि ॾहरकीअ में जेके शहरी आहिनि पुरजोश नमूने हिन ॾियारे खे मल्हाए रहिया आहिनि ऐं हिते जेके रैलियूं आहिनि ॾहरकी प्रेस क्लब ते पहुची रहियूं आहिनि। हिन वक़्तु जेका आहे उहा मुख्य तक़रीब शुरू थी वई आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जा जेके सवें कारकुन आहिनि उहे झंडा खणी STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समें जो जी अॻवाणी में हिते रैली पहुची वई आहे। अचो त अॻवाननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कारकुननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन ॾियारे खे कीअं पिया मल्हाइनि। अव्हांजे इदारे जी महिरबानी, तव्हां इन नारे जे बुनियाद ते ई जेको सक़ाफ़ती ॾींहुं रखियो। असांजी पार्टी जो इहो पंहिंजो ई नारो आहे, छो त अॻे साल 9 ॾींहंनि जे लाइ असां कराची विज़िट कई आहे, कराची सिंध आहे जे नाले सां असां सारी सिंध विज़िट कई आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे पियो। सियासीदान माण्हू पंहिंजो किरदारु अदा करनि पिया, मीडिया वारा तव्हां पंहिंजो किरदारु अदा करो पिया ऐं शाइर हज़रात पंहिंजो किरदारु अदा करनि पिया। हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे पियो। ऐं अव्हांखे वरी बि जस ॾियां थो, तव्हां इन मौज़ू खे अॼु सारी सिंध ताईं सारी दुनिया ताईं उजागर कयो आहे। असल में जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि, जीअं असांजी टोपी अजरक असांजी शान आहे, त जेका पंहिंजी सकाफ़त जेका मल्हाईंदियूं आहिनि उहे ज़िंदा क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि। सिंध जीए, सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि। अॼु जेको एके जो ॾींहुं आहे, सॼे पाकिस्तान में दुनिया में जेको आहे सिंधी क़ौम जेको आहे इन ईद खे मल्हाए रहिया आहिनि। मां सभिनीनि खे इन फोरम जे थ्रू मुबारकबाद ॾियां थो। अॼु ईद जो ॾींहुं आहे, असां सिंधी माण्हुनि जी सुञाणप जो ॾींहुं आहे। हमेशह ई इहे ॾींहं हमेशह ई हूंदा आहिनि। सो काज़ी साहब खे मां मुबारकबाद ॾियां थो, ख़ासि कर तव्हां साफ़िन खे जो असां सुतलनि खे तव्हां जॻाईंदा आहियो 12 महीने। हीउ असांजो ईद जो ॾींहुं आहे, असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे, असांजी सुञाणप जो ॾींहुं आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। कराची सिंध आहे, असांजी जिंद आहे ऐं असांजी दिलि बि आहे। कराची सिंध आहे ऐं अॼु तव्हां ॾिसो था, नंढा ॿार हुजनि, पोड़ा हुजनि, असांजो ईद जो ॾींहुं आहे। असां पंहिंजी सकावत सां पंहिंजी धरती सां मोहबत कयूं था ऐं असीं इहे पूरी दुनिया खे ऐं पंहिंजी ईंदड़ नसल खे इहा ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी हिकु बाशूर क़ौम ऐं पंहिंजी सकावत सां मोहबत करण वारी आहे। ऐं गॾोगॾु असां इहो बि मुतालबो कयूं था त जेको आहे जेके वफ़ाक़ पारां जेको ॿेटनि ते कब्ज़ो कयो हुयो, इहो सिंधी क़ौम कॾहिं बि किथे बि क़बूल न करे। कराची असांजी दिलि आहे, दिलि खां बग़ैर इंसान जो वजूद कुझु बि न आहे। ऐं असां इन सकाफ़त जे ॾियारे ते असां सभिनी खे हिकु सिंधी क़ौम खे वाधायूं ॾियूं था ऐं इहो मुतालबो कयूं था जेको वफ़ाक़ जो ऑर्डिनेंस पेश कयो आहे सिंध ते ॿेटनि ते कब्ज़े वारो, असांजी भरपूर मुखालफ़त करूं। असां ॾहरकी वासी आहिनि, सभु इन ॾियारे खे इंतिहाई जोश जज़्बे सां मल्हाइनि पिया। उनजो सबूत ई माण्हू आहिनि जेके वॾी तादाद में ॾहरकी प्रेस क्लब ते पुॼी करे जेको पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ पारां ऐं उनजो जेको सरवाण अली काज़ी पारां जेको ऐलान कयो 6 डिसंबर ते कराची सिंध आहे ऐं कराची सिंध जी जिंद आहे, त उन सिरे हेठि जेके ही माण्हू जेके अजरकूं टोपूं पाए करे पोढ़ा पक्का बुज़ुर्ग ॿार बच्चा इन प्रेस क्लब ते पहुता आहिनि, त इहो हिन सिंध धरतीअ सां उन्हनि जो वचन बि आहे ऐं मोहबत जो इज़हार बि आहे, जेके हिते पुॼी करे पंहिंजी माउ सिंध धरतीअ सां मोहबत जो इज़हार बि कनि पिया। कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे। असांजो ॾींहं खे ईद खे मल्हायूं था जीअं ईद खे मल्हायूं था। कराची सिंध आहे, सिंध मुंहिंजी जिंद आहे। 6 डिसंबर खे असां ईद जो ॾियारो करे मल्हाईंदासीं। हिननि अली काज़ीअ जा बि अहसान मञिया त अली काज़ी जा असांजे मथां अहसान आहिनि, जंहिं इहो नारो ॾेई करे कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे, हिन ॾींहं ते असांखे उजागर कयो आहे। तव्हां हिन अॻवाननि ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हर साल असीं ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। कैमरामैन बाशूराम सां गॾु आज़म सोयानी, टाइम न्यूज़।